कूद पड़ा आतिशे निमरूद में इश्क अकुल माने तमाशा है लबे पाम अभी इब्राहिम अलैहिस्सलाम जो हुजूर जो डाडो आए जरी आरामी पे उछलन उछली न जरी आरामी पे साड़ी पे सावन जे लाए टिंगे में रखे हुए आयो अकुल आयो है ऐ इब्राहिम हाने करी मन्य हाने लिखी दे हाने बैयत कर निमरूद जी हाने जिंदगी छने दे अगर बाया थई 6 महीना मरी आए सड़ी खाक थी ने इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए तो न मुझे ला मुझे रब काफिया है मुझे ला मुझे रब काफिया है इकबाल रड़ कई फरमाए तो तो इकबाल दले अकुल हिकरे पासे हो आई इश्क के पासे हो बोले अकुल इश्क जो पाण में मवाज़नो थियो पाण में जरी मुकाबलो थियो तो इश्क खटे वियो आई इश्क खटे अकुल हाराए वियो मुझो नबी चवे तो ऐ अबू जहल चादो थवी आओ तवा में या मोहम्मद मुझी मुठ में जाए मुझे नबी से रहमत आलम जवाब करो न समझो सुभान अल्लाह फरमाइता अबू जहल जेकॾहिं आम चवनि त सतो जे हथ में फिलाणी शइ आहे मज़ो कोन ईंदो मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं तुंहिंजे हथ में जेका शइ आहे उहा चवे तव्हां मोहम्मद केरु आहियो पोया मूंखे दाद न ॾियो मुंहिंजे नबी जे नाले ते सुभान अल्लाह चओ असां दाद वठी पूरा अल्हम्दुलिल्लाह करे छॾियो हिन खां वधीक दाद कहिड़ो आहे तो मुझा मासूम बचड़ा शागिर्द जेके खिटपिटन का शुरू थिया ऐं अज़ीम शान जी प्रोग्राम तकन मुंहिंजे लाइ इन खां वॾी ॿी ख़ुशी कहिड़ी आहे रब्बे आज़िनी अन अश्कुर नेमतक अल्लती अनअमत अलैया व अला वालिदैया व अन अमल सालिहन तरदा ऐ अबू जहल मज़ो इने में आए जो तुझे मुठ में बंद शय बुझाए आऊं केर आया अबू जहल तो इहो मज़ो थींदो अबू जहल अञा मुठ बंद करे वेठो आहे पचरन मां आवाज़ आयो 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 आहे अशहदु ला इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह बेखतर कूद पड़ा आतिशे निमरूद में इसलीन युनादूनक मिन वराइल हुजुरात अक्सरहुम ला याकिलून ऐ हबीब जेके माण्हू अवां जे घर जे ॿाहिरां भी अवां खे सॾु पिया कनि उन्हनि मां अक्सरियत मेजॉरिटी बेवकूफ़ हूंदी आहे जॾहिं अल्लाह पंहिंजे नबी जी दरबार में ॻाल्हाइण जे लाइ शर्त रखियो आहे आस्ते ॻाल्हायो ऐं मुझे नबी के इए सद न करियो जी आम माण्हू के भी सद कंदा आहियो ऐं अल्लाह पंहिंजे हबीब पंहिंजी मोहब्बत जो शर्त पंहिंजे नबी जी इत्तिबा सां रखियो आहे त पोइ मुस्लमान चवे थो ऐं अल्लाह असीं हर रोज़ तुंहिंजे नबी जी ताज़ीम में तुंहिंजे नबी जी तकरीब में तुझे शुक्र अदा करण जे लाइ रुको रबीउल अव्वल के मीलाद ला खास कौन था करियो या अल्लाह तू तौफीक अता फरमा असी 12 ही महीना तुझे नबी जी मीलाद मनाए सुभान अल्लाह मीलाद ये लफ्ज़ी माना के जो जमण इने ते ॻाल्हाइण जी ज़रूरत ई कोन्हे फेसबुक ते आलिम सब ॿुधाइनि पिया ही एड़ो जमण आहे जे जमण किरोड़े इंसान के जिंदगी में अता फरमायो किरोड़े इंसान के हयात अता फरमायो अरबे खरबे इंसान का जीवन का उसूल सिखाया मुझे रहमत वाले नबी असा के सिखायो त पंहिंजे सां की हलबो आहे काफिर सां की हलबो आहे दुश्मन सां की हलबो आहे मुआहिदो की कबो आहे अदब की कबो आहे जिहाद की कबो आहे इक़्तिदार में हली करे दुश्मन सां वता की कबो आहे मक्को फतह थी तो वने मुझे हबीब सां गॾु 1000 जान निसार एड़ा बंद थियल रुगो अखियूं थी उन्हनि जूं ॾिसजनि मुंहिंजो हबीब मके जे फतह वारे ॾींहुं साथे अंदाज़ में हरम जे अंदर आए मताफ जे अंदर आए जिते तवाफ थींदो आहे काफिर सब अॻियां वेठा आहिनि 1000 मुजाहिद साहबी मुझे हबीब सां गॾु बीठा आहिनि हुजूर फरमाइनि था जंगे बदर लगी जंगे हुनैन लगी गज़वा तबूक लगी ये सभई जंगियूं लगी चुके हुयो मुझे हबीब जा साहबी शहीद थी चुका हुआ
मुझे हबीब के मक्के पाक में मदीना शरीफ जो वजह से मजबूर कर चुका है बड़ा दुश्मन बड़ा काफिर बड़ा दुश्मन आ गया हुआ हुजूर फरमाई था ऐ काफिरो खबर लियो अज आऊं तवा सां छा कंदस अज तवा सां केड़ो सलूक कंदस त काफिर थियो असा के उम्मीद आ तो मोहम्मद असा के माफ करे सुभान अल्लाह तो रहमतुल लिल आलमीन ने असा के माफ करे चलींदे हुजूर फरमाई था इज़हबू फअंतम तुलका जेकरी अवा के मोहम्मद मा या उम्मीद आए तो मु तवा के माफ करे तवा सभी आजाद बियो वाक्य अजीब थियो हुजूर फरमाए सभनी के माफी आए तवज्जो तलब या गाल आए असी पांच अकुल जो चश्मो पाए को नबी के मुताबिक करे अफसोस किया अकुल आदम जो आई मुताबिक करे नबी के अकुल आयरा जो आई मुताबिक स्टडी को करे नबी की इंतहा करने की बेअदबी आया